और मुझे अजीज करावरी रोजा रखी वेठा ड्रामा हलाइंदा वेठा फिल्म हलाइंदा वेठा गाना हलाइंदा अल्लाह अकबर कबीरा जेको रोजो रखी टीवी तो हलाए या मोबाइल में ड्रामा तो हलाए फिल्मा तो हलाए गाना तो हलाए जेको टिकटॉक जा कितना वीडियो तो हलाए बदनजरी तो करे इन जो रोजो तो अल्लाह वट काबिल कबूल ना मर्दो जे या माई हाथों ये अल्लाह जज़ाब के दावतों दा ये अल्लाह के कावड़ दा डेरान अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वाला आली व सहाबी अजमईन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वबय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा बावाज़े बुलंद सलाह शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ान गिरामी मुझा बुजुर्गो भाइरो अवां वॾा खुश नसीब आहियो जो अल्लाह ताला अवां खे पंहिंजो घर मस्जिद शरीफ नसीब फरमाए पंहिंजे कुरान मजीद जी ज़ियारत नसीब फरमाए पंहिंजे कुरान मजीद जी महफ़िल मजलिस सां नवाज़ियो आहे।
दुआ है अल्लाह ताला तां समूरन जी हाज़री पानी बारगाह में मंजूरी मकबूल फरमाए। मौलाना अब्दुल शकूर साहब जूं मेहनतूं ऐं सजी जमात जूं मेहनतूं जिन भी इन जलसे में माली जानी तावन किया अल्लाह ताला सभिनी के अजर अज़ीम अता फरमाए। जलसे जो उन्वान फ़ज़ाइल कुरान। मुझा अज़ीज़ो कुरान मजीद जी फजीलत जो अंदाज़ो तवां हितों ही लगाए सघो था तो खुद खुदा पाण कुरान मजीद जी तिलावत करण फरमाई है। यह वडी फजीलत। तौरात जी अल्लाह ताला तिलावत न कई, इंजील जी अल्लाह ताला तिलावत न कई, ज़बूर शरीफ जी अल्लाह ताला तिलावत न कई। 101 नंढा किताब अल्लाह ताला नाज़िल किया, उन्हनि मां कंहिंजी भी अल्लाह ताला तिलावत न कई, पर जे तिलावत कई तो कुरान मजीद जी तिलावत कई। दुनिया जे 1000 साल पैदा करण खां पहिरीं अल्लाह ताला पाण कुरान मजीद सूरह यासीन ऐं सूरह ताहा जी तिलावत फरमाई। पाण जने अल्लाह ताला तिलावत कई तो मलाइक रोई वेठा। अल्लाह ताला के फरमायूं रब साईं इहो कुरान मजीद असां के दे जंहिंजी तूं पाण खुद खुदा तिलावत कई आ। वाह जो इन में मज़ो आ, वाह जो इन में लुत्फ़ आ, वाह जो यो कुरान मजीद फजीलत वारो आ, यो असां के दे। अल्लाह फरमायो तां के न दींदुसि। मां पांजे प्यारे आखिरी नबी मिठड़े मोहम्मद करीम जे मथों कुरान मजीद नाज़िल करे उन जे उम्मतन ऐं गुलामन के नसीब फरमाईंदुसि। उहे मुझे कुरान मजीद के चिंबड़दा मां अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया में भी आबाद कंदो मान त आखिरत में भी उन्हनि जा बेड़ा ही पार कंदो। मलाइकन लफ्ज चया तो मुबारक होजे उन्हनि ज़ुबाननि के जेके ज़ुबानूं कुरान शरीफ जी तिलावत कनि। मुबारक होजे उन्हनि कननि के जेके कुरान मजीद ॿुधंदा। मुबारक होजे उन्हनि अखियुनि के जेके कुरान मजीद जो दीदार कंदा। मुबारक होजे
उन्हनि सीननि खे जेके क़ुरान मजीद खे महफ़ूज़ कला। क़ुरान मजीद जो ॿियो बि हिकिड़ो नालो आहे कलामुल्लाह, यानी अल्लाह ताला जी गुफ्तगू। क़ुरान मजीद अल्लाह ताला जी कुदरत वारी ज़ुबान मुबारक आहे। नबी से फरमायो जेको क़ुरान मजीद जी महफ़िल में तो वे इहो ईअं सम्झे ॼण अल्लाह साईं जी कचहरीअ में वेठो आहे। क़ुरान मजीद जी फजीलत जो अंदाज़ो हितों भी लगाए सघो था। जो जंहिं महीने में क़ुरान मजीद नाज़िल थियो, रमज़ान शरीफ वारो महीनो जेको अची रहियो आहे, अल्लाह ताला इन महीने के क़ुरान शरीफ जे सदके सभिनी महीननि जो इज्जत में सरताज ऐं सरदार बणाए छॾियो। ऐं जंहिं लैलतुल क़द्र वारी रात में क़ुरान मजीद नाज़िल थियो, उहा रात भी एडी इज्जत वारी बणजी वई, खैरुम मिन अल्फ शहर। जेकॾहिं उहा लैलतुल क़द्र वारी रात कंहिंखे मिली थी वञे त नबी साईं फरमायो इन हिकड़ी रात जे सदके अल्लाह ताला उन मर्द जे लाइ, उन माईअ जे लाइ कमो पेश 84 सालन जी इबादत जेतिरो सवाब लिखराए थो छॾे। वह रात एडी इज्जत वारी बणजी वई। सभिनी रातिन जी सरदार बणजी वई इज्जत में। ॿियूं भी रातियूं इज्जत वारियूं आहिनि, पर लैलतुल क़द्र वारी रात जो मान ऐं शान सभिनी खां मथे। जबल ॿिया भी आहिनि, पर जंहिं जबल ते क़ुरान मजीद नाज़िल थियो, जंहिंखे गारे हिरा कोठियो वेंदो आहे, उन जो ॿियो नालो जबल नूर रखिजियो। क़ुरान मजीद जे करे उहो जबल एडे मान ऐं शान ऐं मर्तबे वारो बणजियो जो अल्लाह ताला सभिनी जबलनि खां उन जी इज्जत, उन जो मान, उन जो शान वधाए छॾियो। क़ुरान मजीद वॾे मक़ाम वारो आहे, वॾी फज़ीलत वारो, वॾी इज्जत वारो आहे। जेको क़ुरान जो आलिम तो बणजे उन जी इज्जत वॾी थी बणजी वञे। जेको क़ुरान जो हाफ़िज़ तो बणजे उन जी त इज्जत वॾी थी बणजी वञे। पर छड़ी जेको क़ुरान मजीद जो दीदार तो करे, तॾहिं भी अल्लाह ताला उन जे मथों रहम जी नज़र फरमाए तो छॾे। तो मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, जेकॾहिं तव्हांखे इज्जत खपे दुनिया आख़िरत जी, त महिरबानी फरमाए क़ुरान मजीद सां चिंबड़ो, क़ुरान मजीद सां भाकुर पायो। क़ुरान मजीद के चुमियूं ॾियो।
इनके साह में सांभियो बिनी जहानन में इज्जतूं कमाईंदो। बचड़ा हाफ़िज़ कयो, बचड़ा आलिम कयो, उहे भी कुरान मजीद सां चिंबाड़ियो। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो वातसिमू बिल्लाहि हुवा मौलाकुम फन्निअमल मौला वन्निअमन नसीर। अन्या वरी आवाज़ सां समूरे जा समूरा नंढा वॾा पोड़ा जवान कुरान मजीद सां चिंबड़ो। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ वला तफर्रकू। परे न थियो कुरान मजीद खां। जेतिरो कुरान मजीद जे वेझड़ा रहंदव ओॾी अल्लाह जी रहमत तव्हां जे वेझड़ो हूंदी। जेतिरो कुरान मजीद जी तिलावत कंदव ओॾो अल्लाह साईं तव्हां खां राज़ी थींदो। जेतिरो कुरान मजीद ॿुधंदो ओतिरो अल्लाह ताला तव्हां जे मथां रहमतूं बरसात कंदो। जेतिरो कुरान मजीद जे मथां अमल कंदो ओतरी दुनिया आखिरत में इज्जत कमाईंदो। समिअना व अतअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। हज़रत बिलाल खे इज्जत काथों मिली? हितों मिली, कुरान मजीद। बेचारो हज़रत बिलाल हुयो त मुहान जो मोचारो हुयो त बेचारो रंग जो सांवड़ो। वार बेचारे जा गुंडी गुंडीदार हा। ज़बान जो बेचारो बातड़ो। आज़ान ॾींदो त वेचारो शीन न चई सघंदो। शीन जी जाइ ते भी सीन कढंदो। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। वेचारो जुबान जो बातड़ो। वेचारो गरीब मिस्कीन 70 सा कपड़न के चटी लगी पया। वेचारो पेरन उगाड़ो कने खाबर जी जुती पाइण वारो। पर कुरान मजीद सां चिंबड़ियो त एडी इज्जत कमाए, एडो मान कमाए, एडो शान कमाए
जो नबी से फरमायो मेराज वाली रात मां मोहम्मद करीम जने जन्नत में वियो साईं फरमायो जन्नत में कंहिंजे घुमण जो आवाज ॿुधण में आयो साईं फरमायो मां पुछा कई ओ जिब्राइल अमीन ए कंहिंजे घुमण जो आवाज आ चे साईं तव्हांजे गुलाम हजरत बिलाल जे घुमण जो आवाज आ घुमे त मक्के जी गल ने घिटन में दो पर अल्लाह ताला उन जे घुमण जो आवाज ताके जन्नत में तो बुधराए तहज्जुद जी नमाज लाए उठो अल्लाह ताला उन जे घुमण जो आवाज पेरन जो आवाज ताके जन्नत में तो बुधराए साईं हैरान थिया साईं फरमाए बिलाल जे घुमण जो आवाज आ कि हा साईं जिब्राइल अमीन फरमायो साईं तव्हांजी गुलामीअ जे करे कुरान मजीद जे चिंबण जे करे एडी त इज्जत मान ऐं शान वारो हज़रत बिलाल बणजी वियो आ जो अल्लाह ताला हर रात हज़रत बिलाल जे घुमण जो आवाज जन्नत में हलाईंदो आहे हज़रत बिलाल एडी इज्जत वारो एडे मान एडे शान वारो बणियो तो कुरान शरीफ सां चिंबण जे करे नबी साईं जी गुलामी जे करे हज़रत अबू बकर के सिद्दीक जो लक़ब मिलियो तो कुरान मजीद सां चिंबण जे करे हुजूर जी गुलामीअ जे करे हज़रत उमर के फारूक आज़म जो लक़ब मिलियो त हुजूर जी गुलामीअ जे करे कुरान मजीद सां चिंबण जे करे उस्मान गनीअ खे जेकॾहिं ज़िन्नूरैन जो लक़ब मिलियो या गनीअ जो एज़ाज़ मिलियो त कुरान मजीद सां चिंबण जे करे नबी साईं जी गुलामीअ जे करे हज़रत अलीउल मुर्तज़ा के जेकॾहिं करमुल्लाह वजे जी दुआ मिली आहे त कुरान मजीद सां चिंबण जे करे नबी साईं जी गुलामीअ जे करे असदुल्लाह जो लक़ब मिलियो आहे तो कुरान मजीद सां चिंबण जे करे हुजूर जी गुलामीअ जे करे वाह जो ये चार यार कुरान जा आशिक कुरान मजीद जा पतंगा परवाना दीवाना मस्ताना अल्लाह जी ज़ात जो कसम सजी सजी रात ये जवान जागंदा नमाज में कुरान मजीद जी तिलावत कंदा अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान अञा वॾी आवाज़ एक ॾियारे नबी साईं हज़रत अबू हुरैरा के फरमा अबू हुरैरा रात तैयारी कजा त जांच कबी त केड़ा केड़ा मुंहिंजा गुलाम सुमंदा केड़ा केड़ा सुजागी करे नमाज में कुरान पढ़ंदा
हज़रत अबू हुरैरा फरमायो मां वही उस मस्जिद नबी नबी साईं जे इंतजार में साईं जन इशा जी नमाज को बाद में झटड़ी घर हलिया विया मुझे विहारे विया और थोड़ी देर को बाद में नबी साईं आया हज़रत अबू हुरैरा फरमाया तो मां नबी साईं सां गॾांगा पेरियों पेरियों अबू बकर सिद्दीक़ जे दरवाजे ते आयास हज़रत अबू बकर सिद्दीक़ कुरान मजीद पढ़ी रहो नमाज में पर आवाज थोड़ो थोड़ो पियो कढे वरी हज़रत अबू हुरैरा फरमाया तो हज़रत उमर फारूक जे दरवाजे ते आयास वो कुरान मजीद पढ़े पियो नमाज में पर वड आवाज सां वरी हज़रत उस्मान साईं जे दरवाजे ते आयास वो नमाज में कुरान मजीद जी तिलावत करे पियो पर दरमियानी आवाज सां वरी अली अल मुर्तज़ा जे दरवाजे ते आयास वो भी कुरान पढ़े पियो नमाज में वरी हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद जे दरवाजे ते आयास और नबी साईं जी हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद जे दरवाजे ते पहुता एडो त हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद मिठे लहजे में प्यारे अंदाज में वडे सुर सां कुरान मजीद जी तिलावत नमाज में करे रहियो हो नबी साईं बीजिया साईं जे अखियुनि मुबारक में पानी हले पियो हज़रत अबू हुरैरा फरमायो साईं रात वञे दी भजनी वञे दी रात खुटनी साईं जा चलानी याद जा चलऊं हलो साईं अञा इलाही साहब भी रहा प्यार साईं जन फरमायो ओ अबू हुरैरा अब्दुल्लाह इब्न मसूद एड़ो तो कुरान मजीद ठाए ठाए पढ़े जो मां मोहम्मद करीम के अॻिते छॾे ई नथो वाह जो अल्लाह ज़ेन के दाऊदी लहजो ॾिनो आहे वडे प्यारे अंदाज में कुरान शरीफ पढ़े दो मां अब्दुल्लाह इब्न मसूद जो कुरान मजीद ॿुधंदुसि हज़रत अबू हुरैरा फरमायो नबी साईं के अर्ज़ कयमि साईं भला वही करे ॿुधो साईं फरमायो वे गोबिन बेंदाज सजी रात नबी साईं पांजन बिनी जंगन मुबारक ते बीठा रहा अब्दुल्लाह इब्न मसूद जी ज़ुबान में कुरान मजीद ॿुधंदा रहा आखिर फजर जी आज़ान थी वई अल्लाह अकबर नबी साईं नमाज ते आया नबी साईं सॾ कयो अब्दुल्लाह इब्न मसूद के ओ अब्दुल्लाह रात तुझे दरवाजे ते आयास वडो दर्दीली आवाज सां कुरान मजीद पढ़े पियो सजी रात मां मोहम्मद करीम तुझी ज़ुबान में कुरान मजीद ॿुधो आहे मांजे नेणनि मूं घोड़ा तूं गाड़े विधा हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद को लफ्ज़ निकरिया चैसा अञा मां तकड़ तकड़ में पियो पढ़ा मांखे इहा ख़बर हुजे हा त मां अञा ठारे ठारे थधो थधो करे पढ़ा कुरान के साईं जन फरमायसि ठीक आहे ॿीहर कुरान मजीद जी तिलावत ॿुधाए
हजरत अब्दुल्ला इब्न मसूद फरमाए दो मां लफ्ज़ त कढी विदा पर पोइ अची ॾकणी पैदा थी मिठड़े मोहम्मद करीम जे साम्हूं कुरान मजीद पढ़ण का मजाक त नाहे को भोग त नाहे आखिर पाण झले अखियूं बंद करे कुरान मजीद जी तिलावत शुरू कई कुरान मजीद पढ़दो रहो नबी ज़ैनन फरमाया उसकुत या अब्दुल्ला इब्न मसूद उसकुत चुप कर अब्दुल्ला साईं जो चुप जो अल्फाज गालायो त जे मुझे पेरन हेठों ज़मीन छॾाइजी वई मां जो का गलती थी वई आ तॾहिं नबी ज़ैनन चुप था कराइनि हीअं जो जीअं आस्ते आस्ते अखियूं खोलिया छा ॾिसां त नबी साईं जे अखियुनि मुबारकनि मूं पाणी नीर करे वहे थो अल्लाह अकबर कबीरा साईं भाकुर पातो अब्दुल्ला इब्न मसूद के चपन दे चुमी नी साईं फरमायो अब्दुल्ला वाजू अल्लाह ताला तुझे ज़ुबान में दर्द रखियो आ वाह जो तुखे अल्लाह ताला दाऊदी लहजो ॾिनो आ वाह जो प्यारे अंदाज में कुरान मजीद जो लोलियों तो दे मां मोहम्मद करीम जा वार तू कांडारे विधा माखे भी रोवारे विधई माखों भी अखियुनि मूं पाणी हाराए विधई मां मोहम्मद करीम दुआ तो के ॾिया जाथे भी तू कुरान मजीद जी तिलावत कने उतों जा मानू सब जी तुझी मिठी जुबान मो कुरान मजीद जी तिलावत बुधंदा तुझी तिलावत बुधी करे कुरान वारी अखियुनि मो नीर हारींदा ऐं जेको भी जाथे तुझो कुरान मजीद बुधंदो वो उतों भजंदो ईंदो जेकने गैर मुस्लिम तुझी जुबान मो कुरान मजीद बुधंदा मां मोहम्मद करीम जी तोखे तो आया इंशाअल्लाह वे भी कलमो भरे मुसलमान बणजी वेंदा साईं हज़रत अबू बकर के भी घुरायो अबू बकर रात तुझे दरवाजे ते भी आया तू भी कुरान मजीद पढ़े पियो पर आस्ते पियो पढ़े सफ़ा चई साईं मां इन लाइ आस्ते पियो पढ़ा जो मां चवंदो आहियां त कंहिंखे तकलीफ़ न अचे पाड़े में कोई बीमार आहे पीर सन आहे तंहिंजे करे मां आराम सां साईं फरमायो थोरो तूं आवाज़ वधाए उमर फारूक मां तुझे दरवाजे ते भी आयो तू भी कुरान पढ़े पियो नमाज में पर तू वॾे आवाज़ सां पियो पढ़े तू छो पियो वॾे आवाज़ सां पढ़े जे साईं तव्हां पाण चवंदा हो त जेसि ताईं कुरान जो आवाज़ वेंदो आहे ओसि ताईं शैतान भॼी वेंदो आहे मां इन जे करे वॾे आवाज़ सां कुरान मजीद पढ़ंदो आहियां चवंदो आहियां त इलाइक़े सॼे मूं शैतान भॼी वञे सॼे इलाइक़े जे मथां रहमत जी बरसात बरसी पए साईं जन वरी उमर फारूक के जो तूं वरी थोरो आवाज़ खे घटाए उस्मान तुझे दर ते भी आया तो तू भी कुरान पढ़े दरमियाने आवाज में अली तुझे दरवाजे ते भी आया तू भी कुरान पढ़े मुंहिंजी न्याणी उहा न पई पढ़े उहा भी पढ़े पई उहा भी जागे पई मूंसां गॾु बीहंदी आहे मसले ते पर तव्हां पाण चयो आहे त औरत जो आवाज़ तोणे जो कुरान मजीद पढ़े घर जे दर खां ॿाहिरि न वञे उहा भी पढ़े वाह जो असाब आल बेद कुरान मजीद जा परवाना ऐं पतंग आ फरमाए तजावा जुनूबहुम वनिल मज़ाज यदून रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून अञा वॾी आवाज़ और रब फरमाए साहब अल बैत
रात जो सुमंदा नहा निंडू न कंदा तोणे जो नंजू चेड़ियों सिकदियों सिधे थियण जे लाइ तोणे जो उन्हनि जूं अखियूं तड़पदियूं ॿुॾजण जे लाइ तोणे जो जिस्म सिकदो आराम करण जे लाइ तो भी सुमी निंड्रा न कंदा सजी सजी रात नमाज में गुजारींदा नमाज में कुरान मजीद जी तिलावत कंदा यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। असां सजी सजी रात टीवीन में था गुज़ारियूं सजी सजी रात ड्रामन में था गुज़ारियूं सजी सजी रात फिल्मन में था गुज़ारियूं अल्लाह सजी सजी रात निंड में था गुज़ारियूं सजी सजी रात क्रिकेट में था गुज़ारियूं हाणे रमज़ान शरीफ अचे तो रमज़ान जूं रातियूं तो इबादत जूं रातियूं आहिनि हर शहर में नाइट क्रिकेट जे नाले सां रमज़ान में वॾियूं वॾियूं लाइटियूं हयूं थियूं वञनि ऐं रमज़ान जी रातिनि में क्रिकेट खेॾाई थियूं वञनि। ओ ज़ालिमो ओ नौजवानो तव्हांखे छा थी वियो रमज़ान जूं रातियूं क्रिकेट खेॾण जे लाइ न आहिनि रमज़ान जूं रातियूं रांदि ऐं रूंद करण जे लाइ न आहिनि रमज़ान जूं रातियूं निंड करण जे लाइ न आहिनि रमज़ान जूं रातियूं मोबाइल हलाइण जे लाइ न आहिनि रमज़ान जूं रातियूं टीवी हलाइण जूं न आहिनि ड्रामनि ऐं फिल्मनि ऐं गाननि हलाइण जूं न आहिनि रमज़ान जूं रातियूं इबादत जूं आहिनि नमाज़ जूं आहिनि कुरान मजीद जी तिलावत जूं आहिनि ज़िक्र अज़कार जूं आहिनि कुल्लुल्लाह अवदुर रहमान अय्यम्मा तदू फलहुल अस्माउल हुस्ना वला तजहर बिसलातिक वला तुखाफित बिहा वब्तगि बैन ज़ालिक सबीला वक़ुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलियुम मिनज़्ज़ुल्लि वकब्बिरहु तकबीरा। रमज़ान जी रातिन में निंड फिटाए अल्लाह जी इबादत कजे अल्लाह जा सजदा कजन अल्लाह जा रुकू कजन अल्लाह जो कुरान जी तिलावत कजे ज़िक्र अज़कार कजे दुआऊं घुर्ज नबी ज़ैनन फरमायो साईं फरमायो रमज़ान जी रातिन में अल्लाह ताला दुनिया वारे आसमान ते लहींदो ऐं ऐलान कंदो आहे को गुनाहगार इन भलारी रातिन में मुखों दुआ घुरे इबादत करे
तमाम उन्हनि जा गुनाह माफ़ कयान आहे गोरे औलाद हिन भलारी रातनि में सुजागी करे इबादत करे मुखों दुआ घुरन तमाम औलाद वारो बणायन आहे को बीमार हिन भलारी रातनि में सुजागी करे इबादत करे दुआ घुरन तमाम सेहत नसीब कयान आहे को रोज़ीअ जी तंगी वारो हिन भलारी रातनि में इबादत करे दुआऊं घुरन तमाम रोज़ीअ में बरकत ॾियांस आहे को बेरोज़गार हिन भलारी रातनि में इबादत करे दुआ घुरन तमाम रोज़गार वारो बणायान आहे को परेशान हाल हिन रातनि में इबादत करे दुआ घुरन तमाम परेशान रबे दफे कयान आहे को मसेरन में मुंझल हिन रातनि में इबादत करन दुआ घुरन तमाम हुननि जा मसेला हल कयान अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दअहु वयक्शिफु अस्सूअ वयजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाहि कलीलन मा तज़क्करून। असहाब अलवेद सजो साल रातन जो निंड न कंदा सजी सजी रात जागंदा इबादत कंदा कुरान पढ़ंदा असां बिया हिकड़ो रमजान जो महीनो भी इबादत न करे सघूं एडा टोटली एडा सुस्त हिकड़ा क्रिकेट जे पोयों ता लगी वञन हिकड़ा निंड जे पोयों या 11 महीना निंडा कयूं तो जे रमजान में निंड फिटा त छा थी पियो। अम्मा आयशा फरमाए थी अल्लाह जी ज़ात जो कसमा हुआ नबी सजन कदे कदे रात जो निंड कंदा हा पर रमजान जी रातन में निंड नेणन हराम कंदा सजी सजी रात इबादत में गुजारींदा रमजान जी रात इबादत जी मेहरबानी करे रमजान जी रातन में इबादत कजो दुआऊं घुरजो उजीब दावत दाई ज़ादान फलियस्तजीबूली वलियुमिनु बी लअल्लहुम यरशुदून। रब के रिझाण वारो महीनो आ रमजान शरीफ रब के परचाण वारो महीनो आ रमजान शरीफ रब के राजी करण वारो महीनो आ रमजान शरीफ। नबी ने फरमायो जी रमजान जो चंड वेंदो आ अल्लाह ताला जहन्नम जा सभई दरवाजा बंद कराईंदो आ जन्नत जा 8 दरवाजा खोलाईंदो आ ऐं अल्लाह ताला जी रमजान जो चंड बीहारींदो आ वडन वडन शयातीन जिनन के जंजीरन में जकड़ाए समुंड जे किनारन ते फिटो कराईंदो आ ऐं उन्हनि खे चवंदो आ 11 महीना ता मुझा बाना है बाने मुखों परे गया इन्हन को गुनाह कराया इन्हन को नाफरमानियों करायूं हाने रमजान वारे महीने में मां पांजन गुनाहगार बानने बानन जे विच में अचण ॾींदो मां हिन महीने जे सदके
रहमत नसीब फरमाए, माफी नसीब फरमाए। राजी थी मां इन्हनि गुनाहगारनि खे जन्नती बणाईंदो मान। ज़वाता फबिअय्यि आलाए फबिअय्यि आलाए फबिअय्यि आलाए फबिअय्यि आलाए फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। रमज़ान रब जे राज़ी करण जो महीनो। रब पाण ई वॾनि वॾनि जिन्हनि शैताननि खे बदिराए उन्हनि खे चवंदो आहे त 11 महीना तव्हां मुंहिंजा बाना ऐं बानियूं मूंखां परे कया, इन्हनि खां तव्हां गुनाह कराया। हाणे रमज़ान में मां पंहिंजनि बानड़ियुनि गुनाहगारनि खे पंहिंजी रहमत जे फाकुर में विझी माफ़ी नसीब फरमाए राज़ी थी मां अल्लाह से इन्हनि खे जन्नती बणाए छॾींदुमि। एड़ो महीनो तो अचे। नबी जी फरमायो 11 महीना बाना ऐं बानियूं अल्लाह जी रहमत खे ॻोल्हींदा, पर रमज़ान एड़ो महीनो आहे अल्लाह जी रहमत बाननि ऐं बानड़ियुनि खे ॻोल्हींदी वधंदी आहे। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ अल्लाह जी रहमत जो क़दुरु कजो, राति जो इबादतूं कजो, ॾींहं जो रोज़ा रखजो, रोज़ा रखी वरी निंड्रा न कजो। हिकिड़ा वरी सॼो ॾींहुं सुता पिया हूंदा, नमाज़ भी न पढ़ंदा, इन्हनि जो रोज़ो भी क़ाबिल क़बूल न। ओ मुंहिंजा अज़ीज़ हिकिड़ा वरी रोज़ा रखी वेठा ड्रामा हलाईंदा, वेठा फिल्म हलाईंदा, वेठा गाना हलाईंदा। अल्लाह अकबर कबीरा। जेको रोज़ो रखी टीवी तो हलाए या मोबाइल में ड्रामा तो हलाए, फिल्मा तो हलाए, गाना तो हलाए, जेको टिकटॉक जा कितना वीडियो तो हलाए, बदनजरी तो करे, इन जो रोज़ो तो अल्लाह वटि क़ाबिल क़बूल ना है। मर्दो जे या माई हाँ तू ये अल्लाह जे अज़ाब के दावतूं ता ॾियनि, ये अल्लाह के कावड़ ता ॾेराइनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, जेॾो अल्लाह रमज़ान जे महीने में नेकिन ते ख़ुशि थींदो आहे, ओॾो ई वरी गुनाहनि ते नाराज़ थींदो आहे। इन्हनि रागनि ते, इन्हनि साज़नि ते, इन्हनि ड्रामनि ते, इन्हनि फिल्मनि ते, इन बदनज़रीअ ते अल्लाह खे वॾी कावड़ ईंदी आहे। हिकिड़ो किस्सो थो अचे, लाहौर जो वाक़ियो आहे। रमज़ान जो महीनो आहे, इफ्तारीअ जो टाइम वेझो आहे। मां धीअ खे थी चवे, ओ छोकिरी हली आ, मासां पानी पचराए, मासां भाॼी चाढ़ाए, इफ्तारीअ जो टाइम वेझो आहे। छोकिरी थी चवे, अम्मा न मां भाॼी चाढ़ाया न मानी पचराईंदी मां, मुंहिंजो हिन महिल पसंदीदा ड्रामो हलंदो, मां वो ड्रामो ॾिसंदमि। मां थी चवे, ओ छोकिरी मानी न पचराए त न पचराए, भाॼी न चाढ़ाए त न चाढ़ाए, पर इहो गुनाह जो कम न कजां। टीवी न हलाइजा, ड्रामो न हलाइजा, मता अल्लाह के कावड़ चई, मता अल्लाह के जलाल चई। छो त रमज़ान जो महीनो आहे, इफ्तारी जो टाइम वेझो आहे, तोखे भी रोज़ो आहे, तंहिंजे करे इहो ॾोह न कजां।
पर छोकरी नथी मुड़े गुस्साए सुसाए मथे कोठे ते चढ़ी थी वञे उन कोठे ते चढ़ी अंदर कमरे में वञी दरवाजो बंद करे टीवी हलाए वही थी रहे। हलदे हलदे आखिर आजान मिली अल्लाह अकबर अल्लाह अकबर। अम्मा जल्द में रोजो खोलियो ऐं धीअ खे ॻोल्हण लगी तो उनखो भी रोजो खोल रहा नजर के गोला के धीअ हेठ न मिली। अम्मा समझी वही त इहा मथे कोठे ते वही हूंदी टीवी ॾिसण जे लाइ। अम्मा कोठे ते चढ़ी आई हाँ हाँ ॿुधे पई आवाज टीवी हली रही है। अम्मा जी दरवाजे के जोर ॾिनो दरवाजो न खुलियो अंदरों बंद हो। रड़ करे धीअ खे चवे थी ओ छोकरी आजान थी मिलई टीवी बंद कर। ओ छोकरी इफ्तारी जो टाइम वेझो थियो आहे रोज़ो खोल दरवाजो खोल। पर छोकरी जवाब ही नथी ॾे न टीवी थी बंद थे न दर तो खुले। अल्लाह अकबर कबीरा न छोकरी जवाब थी ॾे न आवाज तो जे छोकरी जो। आखिर अम्मा परेशान थी पाड़े वारा गॾु थिया अजी दरवाजो टोड़ियो छा नजर कर टीवी हली रही है। छोकरी बेड ते मुई पई आहे किरड़ी आहे हिकड़ी छोकरी के नड़ीअ में चकयूं पई आहे। अल्लाह अकबर कबीरा जल्द में टीवी बंद कयूं किरड़ीअ के भजाण जी कोशिश कयूं पर किरड़ी किथे भी भजे अल्लाह जज़ाब वारी किरड़ी। आखिर छोकरी के खणण जी कोशिश कयूं पर छोकरी भी न पई खजे बेड ते जमी वही। अल्लाह अकबर कबीरा जी परेशान थिया पाड़े जे आलम खे घुरायो सही हे मसइलो थियो आहे उन आलम जो वराई जो टीवी वेझी करे जो टीवी खणो टीवी के खयूं वेझो करे आया छोकरी जे तर किरड़ी झंप ॾेई वञी टीवी ते वेठी जे हाणे छोकरी के खणो छोकरी के खयूं तो छोकरी खजी आई वरी उन आलम जो टीवी वापस करे रखो वरी वापस करे रखियो वरी सागी छोकरी हथन मुंह छॾाइजी वई वरी बेड ते जमी वई वरी किरड़ी झंप ॾींदी भजंदी अची नड़ीअ में अची छोकरी के चक हई वरी आलम जो टीवी खणी अचो वेझी वरी टीवी खणी आया वरी किरड़ी झंप ॾेई टीवी ते वेठी वरी आलम जो छोकरी के खणो वरी छोकरी के खयूं तो छोकरी खजी आई। अल्लाह अकबर कबीरा हाने आलम जो अल्लाह न छोकरी को एडो नाराज थियो जो रब नथो चाहे त टीवी ऐं किरड़ी न परे थे तंहिंजे करे हाणे मुस्लमान भी टीवी ऐं किरड़ी सां गॾु हूंदी जनाज़े नमाज महिल भी टीवी ऐं किरड़ी न छोकरीअ सां गॾु हूंदी ईअं थियो गुस्ल महिल भी टीवी ऐं किरड़ी गॾु नमाज़े जनाज़ा महिल भी टीवी ऐं किरड़ी गॾु। हाणे जॾहिं छोकरीअ जे पूरण जो वक़्तु आयो अल्लाह अकबर कबीरा सभिनी जो टीवी परे कयो वरी जो टीवी परे कयूं चक हई कफन मूं घिरी। अल्लाह अकबर कबीरा आखिर आलम रोई वेठो के रब नथो चाहे इन को टीवी परे थे किरड़ी परे थे तेरे घर हाणे टीवी वेझी करे जो त किरड़ी झंप दे टीवी ते वे पहिरियों टीवी ऐं किरड़ीअ के कबर में लायो पोइ छोकरीअ के कबर में लायो ईअं ई थियो टीवी खणी आया किरड़ी झंप ॾिनो टीवीअ ते कबर में टीवी लाथो किरड़ी लाथो पोइ छोकरीअ जो जनाज़ो लाथो। अल्लाह अकबर कबीरा तो तख्ता ॾेई मण मिटनि जा चाढ़ियूं और मुंहिंजा अज़ीज़ो ॾिसो अल्लाह केॾो नाराज़ थियो रमज़ान जी प्योर मिटी जे करे बेदबीअ जे करे
रोज़े जी बेक़दरी जे करे अल्लाह जी रहमत जी बेक़दरी जे करे अल्लाह जे केॾो न छोकिरे तूं कावड़ो ड्रामे हलाइण जे करे टीवी हलाइण जे करे जो न जे मौत खे दुनिया वारनि जे लाइ इबरत बणाए छॾे आखिर इहा टीवी ऐं किड़ी क़बर में गॾु पूराए छॾे ओ मुंहिंजा अज़ीज़ो जॾहिं दुनिया में छोकिरीअ सां इहो अज़ाब हो किड़ी चक पई हणेसि हा हा अंदर क़बर में छा हालत हूंदी ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजूं अमड़ियूं ओ मुंहिंजूं भेनरियूं मां सभिनी खे लाउड स्पीकर जे ज़रिए गुज़ारिश करां अल्लाह जो वास्तो रमज़ान में टीवियूं बंदि करे फिटी कयो ड्रामा न हलाइजो मोबाइल में भी ड्रामा न हलाइजो गाना न हलाइजो फिल्मा न हलाइजो बदनज़रियूं न कजो अल्लाह के कावड़ न ॾेराइजो मां वाइज़न में चवंदो रहंदो आहियां अल्लाह जो नालो रहीम बि आहे अल्लाह जो नालो करीम भी अल्लाह जो नालो गफ़ार भी अल्लाह जो नालो गफूर भी पर याद रखो अल्लाह जो नालो क़हार भी है अल्लाह जो नालो जब्बार भी है अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक भी शदीदुल अज़ाब जो मालिक भी अज़ाब अलीम जो मालिक भी अज़ाब अज़ीम जो मालिक भी इन्ना बत्श रब्बिका लशदीद अल्लाह जी पकड़ तमाम सख्त फमा युकज़्ज़िबुका बअदु बिद्दीन अलैहि सल्लाहु बिअहकमिल हाकिमीन अञा वॾे आवाज़ सां मुंहिंजा अज़ीज़ो रमज़ान जे महीने में टीवी न हलाए रमज़ान जे महीने में ड्रामा न हलाइजो हलायो त सॼो साल न पर जे नथा मिड़ो त घटि में घटि रमज़ान जो एतिराम कजो चो इंशाअल्लाह जो रमज़ान में ड्रामा फिल्मा गाना टिकटॉक जा वीडिया न हलाईंदा मुंहिंजा अज़ीज़ो असांजी बुज़ुर्ग शख्सियत हज़रत मौलाना साईं मोहम्मद कासिम सुमरो साहब जन स्टेज ते जलवा फरोज़ थिया आहिनि तंहिंजे करे मां मुनासिब नथो सम्झां जो वधीक बयान कयां चवंदा आहिनि अगई त भाउ न त मणनि खे मोट अकुल वारे जे लाइ इशारो ई काफ़ी आहे मुंहिंजा अज़ीज़ो रमज़ान जो एहतराम कयो घणे मां घणो क़ुरान पढ़ो इबादत कजो सजदा ॾिजो रुकू कजो पंहिंजे रब खे रिझाइजो पंहिंजे रब खे परिचाइजो दुआ है अल्लाह ताला मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज़ मंज़ूर मक़बूल फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।